जामशोर में खबर ॾींदासीं। नूरियाबाद पुलिस पोरहित क़तल केस जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे अपडेट कयो पिया लेबर कॉलोनी में 12 ॾींहं अॻु क़तल थी वियल पोरहित आरिफ मला जे केस में मुख्य जवाबदार फयाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नूरियाबाद पुलिस पोरहित जे क़तल केस जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारिजो। जी अज़ीम। जामशोर बरसा नूरियाबाद थाने की हद है। सनती जोन के लेबर कॉलोनी में 12 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल पोरियत आरिफ मला के क़तल केस जो मुख्य जवाबदार फयाज़ भट्ट के इन वक्त नूरियाबाद पुलिस सोशल चौक तां गिरफ़्तार करे संदसि कब्जे में जी कार भी हथ करे वरती है। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 12 ॾींहं अॻु नूरियाबाद के लेबर कॉलोनी में हथियारबंदन फायरिंग करे नौजवान है पोरियत आरिफ मला के कतल कियो ऐं संदसि पीउ खातिम हुसैन मला के जख्मी करे जवाबदार जो फरार थियो। जंहिंखां पोइ SHO नूरियाबाद हाशिम बिरोई की अगवानी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ छापा हया, मगर उहो जवाबदार जो गिरफ़्तार न थियो। पुलिस के गुजो इतला मिलो तो जवाबदार जो सोशल चौक वटि मौजूद है। जंहिंखां पोइ नूरियाबाद पुलिस इन वक्त जवाबदार जो है मुख्य फयाज़ भट्ट के गिरफ़्तार करे वरितो है। अज़ीम बारिजो तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।